एक चकर फ़क़ीर आयो अची सदा हणण लॻो त आहे को सखीअ अल्लाह जी राह में मूंखे ॾे त जीअं हुन जी मन जी मुराद पूरी थिए ऐं मन जी मुराद आऊं पूरी करियां। फ़क़ीर एतिरो कुझु चवण लॻो, ॿाहिरि महल जे सदा हणण लॻो त हाणे राणी अकेलीअ बादशाह त हुजे ई न, राणीअ खे औलाद न हो। 10 साल शादी खे थी विया पर राणी खे औलाद न थियो। राणी जॾहिं फ़क़ीर जी सदा ॿुधी त राणी डोड़ी आई, ॿाहिरि निकिरी आई, अची फ़क़ीर जे पेरें किरी ऐं चवण लॻी त फ़क़ीर साईं, शादी मुंहिंजी खे 10 साल थिया आहिनि पर मूंखे औलाद नाहे। हाणे का दुआ ॾियो जीअं मूंखे को औलाद थिए। जेको कुझु चवंदो, जेको कुझु घुरंदो तोखे आऊं ॾियण जे लाइ तयारु आहियां। त हिते फ़क़ीर चवण लॻो त माई, तोखे औलाद थींदो, शहज़ादो पुटु थींदो ऐं पोइ तूं अचिजी बांस पंहिंजी लाहे वञिजांइ। तोखे हीअ गुल ॾियां थो, गुल खाइजांइ ऐं तुंहिंजो पुटु जेॾी महिल थींदो न, उन जे कुल्हे ते गुल जो निशान हूंदो ऐं तूं अचिजी पंहिंजी बांस लाहे वञिजांइ। फ़क़ीर उहो गुल ॾेई उन राणी खे पाण त हलियो वियो। हाणे राणी वापसी मोटी आई पंहिंजे कमरे में ऐं उहो गुल खणी खाधाईं। हाणे हिकिड़े 2 ॾींहंनि खां पोइ बादशाह बि वरियो, कंहिं ॿिए मुल्क वियल हो। सो राणी सॼी ॻाल्हि करे, सॼी हक़ीक़त करे उन बादशाह खे ॿुधाई त हीअ ॻाल्हि हीअ आहे। त हिते बादशाह चवण लॻो त जे अगरि औलाद थी पवंदो त कमु भलो आहे। सो हाणे नेठि ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया तव्हांजो वञी राणी खे उमेदगारी थी। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह खे जॾहिं ख़बर पई त राणी खे उमेदगारी आहे। वक़्तु गुज़रंदो रहियो, तव्हांजो वञी साल थी। राणी खे हिकु शहज़ादो पुटु ॼायो। तो हाणे ॾाढी ख़ुशी वग़ैरह बादशाह कई त असांखे पुटु थियो आहे, शहज़ादो। तो हाणे नेठि ॾींहं गुज़रंदा रहिया। तो हाणे बादशाह चवण लॻो राणी खे त राणी, हाणे शहज़ादे जी बांस लाहिण पाण हलंदासीं। उन फ़क़ीर पाण खे चयो त फ़िलाणी जॻह ते अचिजो, बांस लाहे वञिजो। सो हाणे आऊं वञा थो फ़िलहाल 2-टे ॾींहंनि जे लाइ कंहिं ॿिए मुल्क। जीअं उतां वरां त पोइ पाण हलंदासीं, पंहिंजे शहज़ादे पुट खे बि गॾु वठी हलंदासीं, उहा बांस लाहे ईंदासीं। तो राणी चवण लॻी त भले ठीकु आहे। हाणे बादशाह त कंहिं ॿिए मुल्क हलियो वियो। तो हाणे उते कंहिं कमकार जे हवाले सां तो हाणे बादशाह खे 6-7 ॾींहं लॻी विया, बादशाह न वरियो। त हाणे हिते हिकु चकर राणी सोचण लॻी त हाणे बादशाह वरियो न आहे, आऊं ई वञा थी, बांस लाहे अचां थी। 6-7 ॾींहं थी विया आहिनि, बादशाह न आहे वरियो, आऊं ई वञा थी। सो हाणे राणी हुकम कयो सिपाहियुनि खे त घोड़े सवारी खे तयारु करियो त हलूं था, शहज़ादे नंढे खे खणी बांस लाहे था अचूं। सो हाणे नेठि राणी घोड़े सवारी ते चढ़ी, जी को टांगो हुजे, का सवारी हुजे ऐं 2-टे सिपाही गॾु हुजनि। सो हाणे राणी अचे पई उन घोड़े सवारी ते, 2 सिपाही बि गॾु हुजनि। हाणे अचनि पिया। हाणे जिथे हिननि खे बांस लाहिणी हुजे, सा का दरगाह, का उहा ॿी बादशाही में मौजूदु हुई, वञी हिन बादशाही जे दंग ते हुई। हाणे अचनि पिया, तमामु थोरो ई पंधु हुजे। हाणे उते तमामु घाटो जंग वग़ैरह जाम हुजे, तमामु जाम जंग हुजे। शाम जो पहर अची थियो, ही अञा पुॼण वारा ई हुजनि, थोरो ई पंधु हुजे। हाणे एतिरे टाइम में अचानक उन जंग मंझां हिकु ॻोरपट निकिती। ॻोरपट निकिती, हाणे तमामु वॾी हुजे। हाणे सिपाहियुनि जॾहिं ॾिठो त सिपाहियुनि खे थियो डपु, सेत विया भॼी। को हेॾां को होॾो। हुननि सोचियो त हीअ असांखे ॻोरपट मारे छॾींदी। हाणे रही हिकिड़ी राणी, राणी ऐं राणी जो पुटु नंढो शहज़ादो। हाणे ॻोरपट आई, वार कयईं राणी ते। राणी वञी परियां किरी ऐं उन नंढड़े शहज़ादे खे खणंदे थी रवानी उन जंग ॾांहुं। हाणे राणी घणी घोड़ा करण लॻी त हीउ ज़ुल्म थी वियो, मुंहिंजो शहज़ादो पुटु ॻोरपट खणी वई। हिकु त सिकी पिनी मस थियो, ॿियो हीउ कहर थी वियो। राणी घणी मथो पिटण लॻी। हाणे एतिरे टाइम में सिपाही बि वरिया। राणी कावड़जी पई सिपाहियुनि ते। सो चवण लॻी त अवी हिन ॻोरपट खे ॾिसी भॼी आहे। सो सिपाही चवण लॻा त राणी साहिबा, असांखे माफ़ु कजां, असांखे डपु ऐं ख़ौफ़ थी वियो। सो हाणे राणी खे तमामु जाम कावड़ चढ़ी वई उन सिपाहियुनि खे, त उन महिल उतां नौकिरी मंझां कढी छॾी। हाणे राणी मायूस थी मोटी वापसी आई महल। सो हाणे रोज़ राड़ो मथो पेट लॻी पई हुजे त शहज़ादो पुटु सिकी पिनी मस थियो, सा बि ॻोरपट खणी वई। हाणे 2-3 ॾींहंनि खां पोइ बादशाह जो वरियो। बादशाह आयो महल में, ॾिसे त राणी जो मथो पिट पिटण लॻी पई हुजे।
बादशाह चवणु लॻो त ख़ैरु आहे, ख़बर न आहे छा थियो आहे राणी खे रोज़ राड़ो पई करे। तो हाणे बादशाह आयो राणी खां पुछा करणु लॻो त हाणे त राणी सॼी हक़ीक़त करे बादशाह खे ॿुधाई त हीअ कहर थी वियो। हाणे बादशाह चवणु लॻो राणी खे त मूं तोखे चयो हो त आऊं ईंदसि, पाण हलंदासीं, बांस लाहे ईंदासीं, तोखे अहिड़ी कहिड़ी तकड़ खणी वई जो तूं वें पाण अकेली। हाणे गोरपट त मुंहिंजे शहज़ादे पुट खे खणी वई, ख़बर न आहे छा कयो हूंदो हुन सां। तो हाणे बादशाह खे तमामु जाम कावड़ चढ़ी हुई। सो बादशाह चवणु लॻो राणी खे त तूं मुंहिंजे कंहिं कम जी कोन्हे, हिकु सिकी पिनी पुटु थियो सो बि तो उन गोरपट खां खणाए छॾियो। तूं हींअर मुंहिंजे महल मज़ा निकर ऐं मुंहिंजी बादशाही मज़ा ई निकर। सो हाणे बादशाह तमामु कावड़ करे वेठो। सो चई सिपाहियुनि खे त वञो हिन राणी खे मुंहिंजी बादशाही मज़ा कढी कंहिं ॿिए हंधि फिटो करियो। सो हाणे हुकम जी देरि, सिपाहियुनि त राणी खे वरितो। राणी घणी हीला वसीला कया पर बादशाह हिकु न ॿुधी। सो हाणे सिपाही विया वञी राणी खे छॾे आया हिन जी बादशाही मज़ा। सो हाणे बादशाह सोचणु लॻो त गोरपट आहे, हाणे इन छा छॾियो हूंदो। सो हाणे मुंहिंजे शहज़ादे पुट खे त खाई मारे छॾियो हूंदो। सो हाणे बादशाह बि माठ करे वेही रहियो। होॾां राणी दर बदर थी उन बादशाही मज़ा निकिती। सो हाणे हलंदे हलंदे नेठि आई कंहिं अहिड़े इलाइक़े में पुॻी, ॿी बादशाही में पुॻी। हाणे उते हिकु जंग उन में उते वेही रही। सो हाणे रोअण लॻी त कहर थी वियो, ज़ुल्म थी वियो। हिकु त बादशाह मूंखे कढी छॾियो पंहिंजे महल मज़ा, ऐं ॿियो मुंहिंजो पुटु खॼी वियो। सो हाणे हिते हिकु ॿकराड़ ॿकरियूं पिए चारियूं। हाणे उनजी हिकिड़ी धीउ हुजे नंढी, ऐं ॿकरियूं पिए चारियूं। उनजो बि को उन जंग में उन बादशाह जी बादशाही में का भूंगी को अबरो सबरो घर हो। सो आयो ॾिठी त ही माई का आहे जेको रोए पे, ख़बर न आहे छा मसइलो आहे। हाणे ॿकराड़ आयो अची राणी खे चवणु लॻो त माई केरु आई जो इन जंग में पई रोई। त हिते राणी सॼी हक़ीक़त करे, सॼी ॻाल्हि करे उन ॿकराड़ खे ॿुधाई। सो ॿकराड़ चवणु लॻो त तमामु ग़लति थियो तोसां, बादशाह खे ईअं न करणु खपे हा तोसां जो ईअं कयईं। हिकु त तुंहिंजो पुटु खॼी वियो, मथां वरी बादशाह तोखे महल मज़ा कढी छॾियो। सो ॿकराड़ चवणु लॻो उन राणी खे त तूं परेशान न थी, तूं हली मूंसां गॾु मुंहिंजी भूंगी में वेह। जे अगरि तोखे का तकलीफ़ न थिए त पोइ मुंहिंजे हली भूंगी में वेह। हाणे तूं राणी आहीं, महलनि में वेहण वारी, मुंहिंजो अबरो सबरो घरु आहे, जे अगरि तूं वेह त हली वेह। सो हिते राणी चवणु लॻी त हाणे ॿी का वाह आहे ई कोन, तुंहिंजे ई घर में ई रहंदसि, मूंखे इन में को हिजाब कोन्हे। सो हाणे उहो ॿकराड़ राणी खे वठी आयो अची संदसि भूंगी में विहारियईं। हाणे ॿकराड़ जी ज़ाल त हुजे ई न, साथ का मरी वई, सिर्फ़ु हिकिड़ी छोकिरी उनजी हुजे नंढी। सो हाणे नेठि उते ई उहा राणी उन ॿकराड़ वटि रहणु लॻी। सो हाणे घर जा कमकार पई कंदी हुई, ॿकराड़ हिते उते ॿकरियूं चारियो ईंदो, उन मञा जान गुज़र हलियो पिए। राणी उन ॿकराड़ जी धीअ जेका नंढी हुई उनजी बि सार संभाल लहंदी हुई। सो हाणे हयाती जा ॾींहं वक़्तु ब वक़्तु गुज़रंदो रहियो। सो हाणे नेठि राणी बि अची थोरी घणी पोड़ी थी, ऐं उन ॿकराड़ जी धीअ सा बि अची नौजवान थी वॾी। सो हाणे हिते ॿकराड़ बीमार थियो, ॿकराड़ त वियो गुज़ारे, सो त मरी वियो। हाणे रही राणी ऐं उन ॿकराड़ जी धीअ। सो हाणे ॿई रहंदियूं हुयूं उन भूंगी में, उन घर में उते। सो हाणे इन ईअं ई जान पे हलियो, कुझु ॿकरियूं हुयूं, उहा ॿकराड़ जी धीअ उन राणी पे चारियूं, उन मञा जान गुज़र पे हिननि जो हलियो। ॾुखिया सुखिया ॾींहं पिया गुज़रिया हिननि जा। सो हाणे हिते हिकु चकर उन बादशाह जो पुटु शहज़ादो हाणे अची, उन ॿकराड़ जी धीअ बि नौजवान हुजे वॾी। सो हाणे उन बादशाही जो पुटु उहो शहज़ादो सो बि निकितल हो शिकार ते। सो हाणे शिकार कंदो कंदो उन इलाइक़े में जिथे उहा राणी रहंदी हुई। सो हाणे शिकार कंदो कंदो आयो उते। हाणे चवणु लॻो त उञ मूंखे तमामु जाम लॻी आहे। उन जंग में आयो उहो शहज़ादो चवणु लॻो त उञ मूंखे तमामु जाम लॻी आहे। ही परियां हिकिड़ो घरु, हिकिड़ी भूंगी ॾिसिजे पई वञा, पाणी जो ढुक मन हिते हुजे त मूंखे मिले, को हुजे त मूंखे प्यारे। सो हाणे शहज़ादो घोड़े ते चढ़ी आयो उते, ॾिसे त उहा छोकिरी उते मौजूदु हुजे ऐं राणी बि उते मौजूदु हुजे। शहज़ादे खे उहा छोकिरी तमामु पसंदि लॻी वई, माना वणणु लॻी उनखे। शहज़ादो चवणु लॻो त छोकिरी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। सो हाणे शहज़ादो उनखे चाहणु लॻो।
हाणे शहज़ादो आयो उन घर में, उते सो चवणु लॻो त मूंखे पाणी पियारींदो, ऐं फिलाणे हंधि बादशाह जो पुटु आहियां, शहज़ादो आहियां हिन बादशाही जो। तो राणी चवणु लॻी उन शहज़ादे खे त बा पाणी तमामु जाम पाणी तोखे आऊं पियारियां थी। तो हाणे हिते मथां राति बि थियण वारी हुजे, तो हाणे पाणी वग़ैरह शहज़ादे पीतो। तो हाणे शहज़ादो चवणु लॻो त अॼोकी राति हिते गुज़ारियां, हिननि सां कचारी करियां, हिननि जे घर में त को धणी साईं को अहिड़ो वॾो मर्द माण्हू त आहे ई कोन, हिननि सां हाल अहिवाल वठां। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो उन राणी खे त मां ॻाल्हि ॿुध, अव्हां वटि को मर्द माण्हू वग़ैरह को आहे कोन छा, सिर्फ़ु अवी 2 ॼणा ई हिते रहंदा आहियो छा? तो हिते राणी चवणु लॻी त अबा इहो किस्सो, इहो दास्तान या कहाणी तमामु वॾी आहे, छा ॿुधंदे तोखे आऊं छा ॿुधायां। सो हाणे शहज़ादो जॾहिं उन राणी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, सो शहज़ादो चवणु लॻो त अमां आऊं अॼोकी राति हिते रहणु थो चाहियां, छा मूंखे अवी रहंदो हिते? तो हिते राणी चवणु लॻी त अबा तूं भले अॼोकी राति हिते रही पो। तो शहज़ादो चवणु लॻो त पोइ मूंखे किस्सो ऐं कहाणी जेको दास्तान तुंहिंजो तमामु वॾो आहे, सो भले मूंखे ॿुधा त मूंखे बि ख़बर पवे आख़िर मसइलो छा आहे। सो हिते मानी वग़ैरह तयारु थी, शहज़ादे खे हिननि ॾिनी, शहज़ादे खाधी। सो हाणे लॻा कचारी करणु। तो हाणे शहज़ादो चवणु लॻो उन राणी खे त अमां भला तुंहिंजो किस्सो ऐं कहाणी छा आहे मूंखे ॿुधा। त हिते राणी रोअणु लॻी। त हिते शहज़ादो चवणु लॻो त अमां तूं रोई छो थी, आख़िर का ॻाल्हि हुजे, का परेशानी हुजे त मूंखे ॿुधा। सो हिते राणी चवणु लॻी त अबा दरअसल पंहिंजे नसीब ते पई रोयां। दरअसल आऊं फिलाणे हंधि जो बादशाह आहे उन जी ज़ाल राणी हुयसि। शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त छा तूं फिलाणे हंधि जो बादशाह, तूं उन जी ज़ाल राणी, ऐं पोइ तूं हिन हाल में हिते हिन जंग में, हिन भूंगी में, त हाणे तुंहिंजो किस्सो इहो ॿुधण जहिड़ो आहे त ॿुधा तोसां छा थियो। त हाणे हिते राणीअ सॼी ॻाल्हि, सॼो किस्सो करे उन शहज़ादे खे ॿुधायो, जेको बि हुन सां थियो, जेको बि हुन तां गुज़रियो, सो सॼो हक़ीक़त करे उन शहज़ादे खे ॿुधायो। सो शहज़ादो चवणु लॻो उन राणी खे त मां तोसां त तमामु ग़लति थियो, ॾाढो ख़राबु कमु थियो तोसां। हिकु त तुंहिंजो पुटु शहज़ादो खजी वियो, ऐं ॿियो मथां वरी तुंहिंजे मुड़ुसु बादशाह तोखे उन महल मजां, उन घर मजां तोखे कढी छॾियो। सो हिते राणी चवणु लॻी त हा अबा मूंखे मुंहिंजे मुड़ुसु कढी छॾियो, हाणे छा करियां। पोइ आयसि हिते मूंखे बकरार मिली वियो, तंहिं मूंखे हिते रहियो, ऐं हीअ धीअ मुंहिंजी पेट ॼाई कोन्हे, हीअ उन बकरार जी आहे। बकरार जी ज़ाल मरी वई हुई ऐं मूंखे हुन हिते रहियो हो, ऐं हू पाण बि गुज़ारे वियो। हाणे हीअ छोकिरीअ ऐं आऊं हिते ई जान गुज़र पिया हलायूं। इहे बकरियूं वग़ैरह आहिनि, हिननि खे चारियो वग़ैरह इन मज़ा ई पंहिंजो जान गुज़र हलाईंदियूं आहियूं, ऐं केॾी महिल काठियूं वग़ैरह वढे ईंदियूं आहियूं, उहे विकिणंदियूं आहियूं, उन मज़ा मिड़ी पियो जान वक़्तु पियो हले। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो उन राणी खे त अमां तूं रो ना, परेशान ना थी, अॼु खां ॿीहर तुंहिंजो पुटु आऊं आहियां, आऊं तुंहिंजी सार संभाल पियो लहंदसि ऐं तो वटि पियो ईंदसि। सो हिते राणी चवणु लॻी त अबा भले ठीकु आहे, तूं अचिजांइ पियो, तूं मुंहिंजो पुटु आहीं। सो हाणे नेठि ख़ैरनि जो एतिरी कचारी ऐं ॻाल्हियूं वग़ैरह करे हीअ सुम्ही रहिया, तव्हांजो वञी सुबुह थियो। हाणे शहज़ादो उन राणी खां मोकिलाए, उन छोकिरी खां मोकिलाए थियो रवानो पंहिंजे महल ॾांहुं। सो आयो महल में। सो हाणे उन शहज़ादे जो पीउ बादशाह पुछा करणु लॻो शहज़ादे खां त अबा ॾे ख़बर किॾां वियो हुएं, असीं त परेशान थी वियासीं, राति किथे हुएं। सो हिते उन शहज़ादे सॼी ॻाल्हि करे, सॼी हक़ीक़त करे उन बादशाह खे ॿुधाई त बाबा हीउ मसइलो हीउ हो, ऐं आऊं उते रही पियो हुउसि। हिकु पोड़ी मां मूं हुनखे कयो आहे, सा उन वटि मूं कचारी वग़ैरह कई, उन जा हाल अहिवाल वरितमि। सो हाणे ख़ैरनि जो जॾहिं सुबुह थियो त मोटी आयसि तव्हां वटि। सो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। सो हाणे त अञा 2-3 ॾींहं मस गुज़रिया त वरी शहज़ादो निकितो शिकार ते। हाणे कंहिं ॿिए इलाइक़े ॾांहुं निकितो शिकार कंदो कंदो, कंहिं अहिड़े इलाइक़े तां। सो हाणे हिकिड़े हंधां हिन जो गुज़र थियो, ॾिसे त हिकु अबरी सबरी भूंगी ठही पई हुजे, उते हिकु हमरा वेठो हुजे। हमरा जा हाल तमामु ख़राबु हुजनि, वॾा वार हुजनि, वॾी ॾाढ़ी हुजे ऐं टंग खां मंडो हुजे, ईअं ई पियो हुजे उते ख़ैरात जे लाइ। को अचे त कुझु ॾियो वञे, को मानी टुकर, को छा मिड़ी उनखे ॾियो वञे। सो हाणे शहज़ादो आयो, उन जी नज़र उन ते पई।
सो चवण लॻो उन हमरा खे पीरसन माण्हू खे चवण लॻो त बाबा तूं केरु आहीं, हिते वेठो आहीं, ख़ैरु आहे तोसां। सो हिते चवण लॻो त बाबा बसि इहा ॻाल्हि न पुछ, पर कंहिं वक़्त में त आउं बि बादशाह हुउसि, पर हीउ हाल मुंहिंजा थी विया। सो जॾहिं शहज़ादे इहा ॻाल्हि ॿुधी सो शहज़ादो परेशान थी वियो। शहज़ादो चवण लॻो त बाबा तूं कंहिं वक़्त में बादशाह में तुंहिंजा हीउ हाल थी विया, तोसां ख़ैरु त आहे। सो हाणे घोड़े तां लही पियो। सो हाणे आयो उन हमरा वटि पीरसन माण्हू वटि जंहिंजी टंग बि टुटल हुजे। सो हिते चवण लॻो उहो शहज़ादो उन खे त बाबा पोइ तुंहिंजो किसो ॿुधण जहिड़ो आहे, मूंखे किसो ॿुधा त तूं बादशाह मञा तुंहिंजा अहिड़ा हाल कीअं थी विया। त हाणे हिते उहो पीरसन माण्हू चवण लॻो त बाबा दरअसल आउं फलाणे हंधि बादशाही कंदो हुउसि, बादशाह हुउसि। हिकु चकर ईअं ई शिकार ते निकितसि। सो हाणे सिपाही वग़ैरह मूंसां गॾु हुआ कोन, मूंसां गॾु हो वज़ीर। सो हाणे मूंसां गॾु हो वज़ीर, शिकार ते निकितासीं। सो हाणे वज़ीर मूंसां कयो धोखो, चालबाज़ वज़ीर मूंसां कयो धोखो, मूंखे अहिड़े हंधि वठी आयो शिकार ते, शिकार जे बहाने ते। हाणे अहिड़े हंधि वठी आयो, अहिड़ी वॾी तमामु खाई हुजे, तमामु परे हिकिड़ो शिकार ते वठी आयो। सो उते उन खाई जे मथां जेको चोटी हुई जेका, उन मथां मूंखे हुन ॾिनो धिको ॾिनो, जीअं आउं उतां किरयसि, पर ज़िंदगी बची त वियसि, पर मुंहिंजी टंग टुटी वई, न हलण जहिड़ो न फिरण जहिड़ो। अले कीअं सूरनि जी ज़िंदगी काटींदे माना जेको आहे सो हलंदे फिरंदे हिते अची पुॻो आहियां। काफ़ी टाइम खां वठी, काफ़ी वक़्त खां वठी ईअं ई ज़िंदगी पियो गुज़ारियां हिन जॻह ते वेही। को माण्हू अचे थो, मानी जो टुकर ॾियो वञे थो, को छा मिड़ी ईअं पियो जान ऐं वक़्तु हले। सो हाणे शहज़ादे खे तमामु जाम क्यास अची वियो। सो शहज़ादो चवण लॻो उन पीरसन हमरा खे, चवण लॻो त बाबा तूं परेशान न थी, हिकु मज़दूर माण्हू टंग तुंहिंजी टुटी वई, हाणे तूं हिते वेठो आहीं, मींहं पाणी बरसातूं काड़ा हर्ष, तुंहिंजे लाइ तमामु वॾी तकलीफ़ आहे। तूं हीअं कर, तूं हल मूंसां गॾु मुंहिंजे महल में रह। सो हिते पीरसन माण्हू चवण लॻो उहो त भले ठीकु आहे, आउं तुंहिंजे महल में हलां थो तोसां गॾु, तुंहिंजूं महिरबानियूं जेको तूं मूंखे वठियो थो हली पंहिंजे महल में। सो हाणे जीअ जी ज़बान हुजे उन शहज़ादे जी, शहज़ादो उनखे पी करण लॻो, मतिलबु त अबे जो दर्जो ॾियण लॻो। सो हाणे नेठि उहो शहज़ादो जीअं तीअं करे उन पीरसन हमरा खे घोड़े ते विहारियो ऐं उनखे हुतां वरितईं, सिधो आयो संदुसि महल में। सो हाणे उनखे खणी अची हिकु कमरे में विहारियईं। उनजा हाल अहिवाल थोरा ख़राबु हुआ। सो सिपाहियुनि वग़ैरह खे, नौकरनि खे चई उनखे सुठा कपिड़ा, सुठा लटा वग़ैरह पाराए, कुझु वार वग़ैरह ॾाढ़ी, कुझु संवारत कराए उनखे ॾिसण जहिड़ो कयो उन शहज़ादे। सो हाणे नेठि उहो पीरसन हमरा टंग खां अबरो मंडो माण्हू सो उते उन महल में रहण लॻो। सो हाणे नेठि ॾींहं पे गुज़रिया, वक़्तु पे गुज़रियो। हिकु चकर अची बरसाति तमामु जाम पई, तमामु वॾो तूफ़ान अची वियो, तमामु जाम मींहुं अची वियो। हाणे तमामु जाम मींहुं अची वियो, तमामु बारिश जाम हुजे। सो हाणे उते जेका राणी हुई ऐं उनजी जेका बकरार जी धीउ हुई, सावा छोकिरी, उहो हुननि जी अबरी सबरी भूंगी हुजे। तमामु जाम मींहुं वठो तूफ़ान अची वियो। सो हाणे तमामु जाम तूफ़ान में हिननि जीअं तीअं करे पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजी जान उन तूफ़ान मञा बचाई, मींहं मञा। पर हुननि जूं जेके बि अबरियूं सबरियूं, जेके बि बकरियूं वग़ैरह से वियूं उन तूफ़ान ऐं मींहं में मरी। हाणे हुननि जो अबरो सबरो जेको घरु हो सो बि हुननि जो वियो ॾही। सो हाणे वीचारियूं ईअं ई दर बदर थियूं, तमामु जाम नुक़सानु थी वियो। सो हाणे चवण लॻियूं त हाणे छा करियूं, जेको बि अबरो सबरो जान हो इन बकरियुनि ते से बि मरी वियूं इन तूफ़ान ऐं मींहं में। सो हाणे वीचारियूं दर बदर थी वियूं। सो हाणे उहा राणी ऐं उहा छोकिरी पाण में चवण लॻियूं त हाणे हलिजे इन शहज़ादे वटि, जीअं इहो शहज़ादो का मदद करे। सो हाणे नेठि उहा राणी ऐं उहा छोकिरी आयूं उन शहज़ादे वटि। हाणे महल जे ॿाहिरां सिपाही वग़ैरह बीठा हुजनि, से हिननि खे छॾनि न। सो हिते राणी चवण लॻी त असांखे शहज़ादे सां कमु आहे, शहज़ादे सां मिलणो आहे। सिपाही विया अंदरि, शहज़ादे खे चवण लॻा त शहज़ादा साहिब, हिकु पीरसन माई आहे ऐं हिकु छोकिरी आहे, तोसां मिलणु थियूं चाहिनि। तो हाणे शहज़ादो आयो ॿाहिरि, ॾिसे त उहा ई राणी, उहा ई छोकिरी हुजे। छोकिरी खे शहज़ादो चाहींदो हो
सो शहज़ादे जॾहिं ॾिठो सो शहज़ादो चवणु लॻो त अम्मा तूं हिते ख़ैरु मज़ा। सो हिते उहा राणी चवणु लॻी त अबा दरअसल तूफ़ान ऐं मींहुं अची वियो, असांजो घरु भुंगी ढही वई हली ऐं असांजूं जेके बि ॿकरियूं वग़ैरह हुयूं से उन मींहं तूफ़ान में मरी वियूं हुयूं। हाणे तो वटि आया आहियूं जीअं तूं असांजी थोरी घणी मदद कर त जीअं असांजो जान गुज़र वरी हली वञे। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो उन राणी खे, शहज़ादो तमामु नेक दिलि हुजे, हाणे उन राणी खे चवणु लॻो त हाणे हीअं करियो अवीं वञी किथे दर बदर ऐं धिका खाईंदो, मूं वटि मिल्कियत ख़ज़ानो तमामु जाम आहे, सो अची मुंहिंजे महल में वेहो, तव्हांखे का बि तकलीफ़ का बि परेशानी न थींदी, तव्हांखे केर बि चवंदो न, तव्हां अची मुंहिंजे महल में रहो। सो हाणे नेठि शहज़ादे उन राणी उते ई उन महल में विहारियो। सो हाणे होॾां त उहो पीरसन टंग भॻल मंडो उहो हमराह हुजे कंहिं कमरे में, ऐं ॿिए तरफ़ इन राणीअ खे ऐं इन छोकिरी खे विहारियो हिन। सो हाणे पंहिंजे पीउ बादशाह खे सॼी हक़ीक़त करे सॼी ॻाल्हि करे हिन ॿुधाई त हीउ मसइलो हीउ आहे, तंहिंजे करे मूं हिन ग़रीबनि खे रखियो आहे। सो हाणे बादशाह बि तमामु नेक दिलि सुठो माण्हू, सो बादशाह बि चवणु लॻो उन शहज़ादे खे त तूं तमामु भलो ऐं नेक दिलि शहज़ादो आहीं, मुंहिंजो पुटु आहीं, तमामु होशियारु आहीं, सो इहो तो तमामु भलो कमु कयो। सो हाणे हिकु चकर उहो शहज़ादो लिबास चेंज करे सो हाणे निकितो ते को शिकार जे लाइ। सो हाणे शिकार जे लाइ वियो ते तो लिबास बि अहिड़ो कईं। सो हाणे वियो ते त उन महिल सो हाणे जेको कुल्लो हिन वारो हो सो ॿाहिरि निकितलु हो, सो उन ते गुल जो निशान हो। सो हाणे हिते उन राणी जेका पीरसन हुई, जेका राणी जंहिंखे हिन विहारियो, उन ॾिसी वरितो इन शहज़ादे खे ॾिसी वरितो, उन कुल्हे ते जेको निशान हो गुल जो ॾिसी वरितो। सो चवणु लॻी त लॻे थो त हीअ पुटु मुंहिंजो जेको फ़क़ीर जी दुआ सां जेको फ़क़ीर मूंखे गुल ॾिनो उहो गुल मूं खाधो, सो मूंखे उन चयो त तुंहिंजे पुट खे गुल जो निशान थींदो। सो हीउ शहज़ादो पुटु मुंहिंजो आहे, पर कीअं ईअं थी नथो सघे, मुंहिंजे पुट खे त ॻोरपट खणी वई। सो हाणे नेठि उन शहज़ादे खे उन राणी सॾु कयो, शहज़ादो आयो। सो शहज़ादो चवणु लॻो त अबा तुंहिंजे हिन कुल्हे ते इन ॿांह ते ही कुल्हे ते निशान गुल जो इहो कीअं? सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त अम्मा हीअ गुल जो निशान त मूंखे नंढे हूंदे खां आहे, जीअं ॼायो हुउसि। सो हिते राणी चवणु लॻी त अबा दरअसल जेका हक़ीक़त जेका ॻाल्हि करे मूं तोखे ॿुधाई त मुंहिंजे पुट खे बि उहो साॻी निशान हो उन कुल्हे ते, लॻे थो त तूं मुंहिंजो पुटु आहीं, पर हाणे ईअं थी बि नथो सघे, मुंहिंजे पुट खे त ॻोरपट खणी वई। सो हिते हाणे शहज़ादो बि परेशान थी वियो, शहज़ादो चवणु लॻो त ईअं थी नथो सघे। सो हाणे नेठि शहज़ादो पंहिंजे पीउ बादशाह खे सॾु करे आयो। सो चवणु लॻो त बाबा हीअ अम्मा जेका ॻाल्हि करे पई छा इहा सच आहे? सो बादशाह चवणु लॻो त थी बि सघे थो इहा ॻाल्हि सच हुजे जेका हीअ तुंहिंजी माउ चवे पई, जंहिंखे तो माउ कयो आहे। सो हिते शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे त अबा पोइ छा जेका बि ॻाल्हि हुजे, जेका बि सचाई हुजे त तव्हां ॿुधायो। सो हिते बादशाह चवणु लॻो त बाबा दरअसल ॻाल्हि हीअ आहे, हाणे राणी बि उते हिन वारी माउ उहा बि मौजूदु हुजे, हाणे दरअसल उहो शहज़ादो इन राणी जो पुटु हुजे जेको हिन खां ॻोरपट खणी वई हुई। हाणे किसो ॿुधिजो अॻियां। सो बादशाह चवणु लॻो त हिकु चकर आऊं पंहिंजे सिपाहियुनि सां गॾु विसि पिए शिकार ते, हिकु झंग में शिकार ते विसि पिए त हिकु ॻोरपट अबा तोखे खणियो वई पिए। शहज़ादे खे पियो चवे बादशाह तोखे खणियो वई पिए, पर दरअसल उहा ॻोरपट कोन हुई। असां जॾहिं ॾिठो त असीं शिकार जे हवाले सां निकितल हुआसीं, सो असां ॾाढा तीर वग़ैरह वसायासीं, उन ते हमिलो कयोसीं, पर उहा ॻोरपट कोन हुई। तोखे उन महिल छॾींदे हू को माण्हू ई हो ऐं उहा ॻोरपट जी खल पायो तोखे खणियो पिए वियो। सो उन महिल डपु मज़ा उन खल सां हू भॼी न सघे, सो उन खल उहा ॻोरपट जी उते लाथी खल लाहे तोखे उते छॾे ऐं पाण थियो रवानो, असां न सुञातो सोलो ऐं पाण भॼी वियो ऐं तूं असांखे मिली वएं, तूं मूंखे मिली वएं, मूंखे औलाद हो कोन, पोइ तोखे अबा आऊं खणी आयो हुअसि उन झंग मज़ा, पोइ तोखे मूं पालियो निपायो वॾो कयो। सो हिते राणी खे ख़बर पई। सो राणी चवणु लॻी त पोइ तूं मुंहिंजो पुटु। सो हाणे नेठि ख़बर पहुची वई। सो बादशाह चवणु लॻो त पोइ हीअ तुंहिंजी माउ आहे, उन शहज़ादे चवणु लॻो। सो हाणे शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो। शहज़ादो चवणु लॻो त पोइ हीअ मुंहिंजी माउ आहे। तो शहज़ादो पंहिंजी माउ सां मिलियो, भाकुर पायो। सो हाणे शहज़ादो पंहिंजी माउ सां मिलियो,
ॾाढो ख़ुशि थियो। सो हाणे मां बि पंहिंजे पुट खे भाकुर पातो। सो चवणु लॻी त मूंखे मुंहिंजो पुटु मिली वियो। तो हाणे शहज़ादो चवणु लॻो त अम्मा ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, हाणे पाण हलंदासीं पंहिंजी बादशाही में। तूं मुंहिंजी माउ आहीं, तोखे आउं उते वठी हलंदसि ऐं तूं हलजांइ उते ई, ऐं पाण जेको आहे सो मुंहिंजो जेको पीउ आहे उनखे सॼी हक़ीक़त करे सॼी ॻाल्हि करे ॿुधाईंदासीं। सो हाणे नेठि राणी बि चवणु लॻी त भले ठीकु आहे। सो हाणे हिते ॿिए ॾींहुं उहो शहज़ादो चवणु लॻो पंहिंजी माउ राणी खे, अम्मा हाणे तोखे मुंहिंजो महल सॼो घुमायां, सॼो महल जेको आहे सो तोखे घुमायां, घुम फिर ऐं पोइ पाण सुभाणे हलंदासीं पंहिंजी बादशाही में, जेका आहे जेको मुंहिंजो पीउ उते संभाले थो। सो मां चवणु लॻी भले ठीकु आहे। हाणे शहज़ादो पंहिंजी माउ खे वरितईं, हाणे हिते हुते घुमाए पियो। हाणे उहो पीरसन माण्हू जेको टंग खां मंडो हुजे, सो बि किन कमरे में मौजूदु हुजे। सो शहज़ादो चवणु लॻो त अम्मा तोखे हिकु पीरसन माण्हू सां मिलायां, सो जंहिंजी टंग टुटल आहे उहो बि मूंखे को मिलियो आहे, सो उनखे बि मूं हिते विहारियो आहे। सो हाणे शहज़ादो वठी आयो उन कमरे में। हाणे राणी हिन वारी शहज़ादे जी माउ छा ॾिसे उनखे, त सो चवणु लॻी त अड़े बादशाह तूं। शहज़ादे जॾहिं ॻाल्हि ॿुधी राणी जे वाता, सो चवणु लॻो त अम्मा छा तूं हिनखे सुञाणे थी? सो हिते उहा राणी चवणु लॻी त हीअ अबा तुंहिंजो पीउ आहे ऐं मुंहिंजो मुड़ुसु इहो ई आहे बादशाह, पर हिन हालनि में अहिड़ा हाल कीअं? शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादो परेशान थी वियो। तो हाणे शहज़ादो ॾिसंदो ई रहियो, राणी वञी बादशाह सां मिली। बादशाह बि जॾहिं राणी खे ॾिठो सो बादशाह बि हैरान थी वियो। तो हाणे नेठि बादशाह त अॻु में ई किस्सो करे शहज़ादे खे ॿुधाए चुको, सो सॼो किस्सो करे उन राणी खे बि ॿुधायो त राणी हीउ मसइलो हीउ आहे, पर तूं कीअं? त राणी बि सॼो किस्सो करे ॿुधायो। सो राणी हिते चवणु लॻी उन बादशाह खे त बादशाह जंहिंजे करे तो मूंखे घर मजां कढियो, महल मजां कढियो, हीउ उहो ई पुटु अथई पंहिंजो सही सलामत ज़िंदा। सो नेठि सॼी ॻाल्हि सॼो किस्सो करे उन बादशाह खे ॿुधायो। सो हाणे नेठि उहो शहज़ादो बि पंहिंजे पीउ सां मिलियो। सो चवणु लॻो त हीउ मुंहिंजो पीउ आहे। सो हाणे नेठि बादशाह चवणु लॻो त पोइ इहे सभु कम आहिनि उन वज़ीर जा, इहे सभु कम उन वज़ीर कया आहिनि। इन गोरपट वारी खल बि उन वज़ीर पाती आहे ऐं मूंखे बि उन खाई मजां धिको हिन ॾिनो आहे। हुन मुंहिंजी बादशाही ते कब्ज़ो करण जे लाइ ईअं कयो आहे। सो हाणे शहज़ादे खे तमामु जाम कावड़ चढ़ी। शहज़ादो चवणु लॻो त हिकु वज़ीर मुंहिंजे पीउ बादशाह खे दरबदर कयो, मुंहिंजी माउ खे बि दरबदर कयो ऐं मूंखे पंहिंजे माउ पीउनि खां धार कयईं। हाणे इन खे आउं न छॾींदसि। सो हाणे नेठि उहो बादशाह बि जेको शहज़ादे जो जंहिं संभालियो निपायो वॾो कयो, उहो बादशाह ऐं हीअ बादशाह हिन शहज़ादे जो पीउ ऐं राणी सभु सॼो लश्कर करे सिधो आया उन बादशाह जी बादशाही में, उन शहज़ादे जी बादशाही में जिथे वज़ीर पियो बादशाही करे। सो हाणे सभिनि अची उते कड़को कयो। वज़ीर जॾहिं हिननि खे ॾिठो सो वज़ीर ॾकणु लॻो। सो वज़ीर चवणु लॻो त हीउ सभु सही सलामत हिते कीअं पुॼी आहे? सो हाणे नेठि शहज़ादो चवणु लॻो उन वज़ीर खे त वज़ीर तो जेको कुझु कयो सुठो न कयो, तूं असांखे ॾिसी ॾकी पियो, डपु करी पियो, पर हाणे तुंहिंजो सऊं सिधो मौत आहे। सो हाणे वज़ीर उतां भॼणु लॻो। सो वज़ीर चवणु लॻो त हीउ मूंखे हाणे ठुप मारींदा। सो हाणे नेठि वज़ीर खे झले वरितो सिपाहियुनि इन्हनि। सो हाणे नेठि उहो शहज़ादो चवणु लॻो उन महिल सिपाहियुनि खे त वञो हींअर हिन वज़ीर खे फांसी ते चाढ़ियो। सो हाणे नेठि सिपाहियुनि देरी न कई, उन महिल वज़ीर खे वञी फांसी ते चाढ़ियूं। सो हाणे बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, राणी बि ॾाढी ख़ुशि थी त असांजो पुटु शहज़ादो असांखे मिली वियो सही सलामत। सो हाणे नेठि उहा छोकिरी बि बकरार जी उते मौजूदु हुजे। सो हाणे उहो शहज़ादे खे पसंदि हुई ऐं बादशाह ऐं राणी उन बकरार जी धीअ सां उन शहज़ादे जी शादी कराई। हाणे शहज़ादो उहा बादशाही उते संभालणु लॻो ऐं जेको वेॻो पीउ हो उनखे बि तमामु जाम शहज़ादो भाईंदो हो। हाणे उहो बादशाह बि केॾी महिल हिते त केॾी महिल हुते ईंदो वेंदो हो। शहज़ादो बि उतां चकर वग़ैरह लॻाईंदो हो ऐं राणी ऐं बादशाह बि मिली विया ऐं इन ॿिन्हिनि खे हिन जो पुटु शहज़ादो बि मिली वियो। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।